सब्सक्राइब भी कयो ऐं शेयर भी कयो। असांजे अॼु महिमान आहिनि नदी फ़हमीदा, पाण इंडिपेंडेंट जर्नलिस्ट बि रहियूं आहिनि, लिखंदियूं बि रहनि थियूं ऐं सिविल सोसाइटी में ॾाढो एक्टिव आहिनि, ख़ासि तौर ते जेके औरतुनि सां मामला थियनि था, स्पेशली फ़ातिमा फ्रोडो जो जेको वाक़ियो थियो, ऐं पंहिंजो ही हिकिड़ो ॿियो प्रिया कुमारी जी गुमशुदगी आहे, या जेके बि सिंध में ख़ासि तौर ते डोमेस्टिक वायलेंस जा वाक़िया थिया आहिनि, बदकिस्मती सां अदी हुन में इलाही घणो इन्वॉल्व रही आहे। सो अदी तव्हां पंहिंजो पहिरियों थोरो तारुफ़ करायो त पोइ अॻे वधूं। मुंहिंजो नालो फ़हमीदा रियाज़ आहे। आउं फ्रीलांस जर्नलिस्ट बि आहियां, रिसर्चर बि आहियां ऐं एक्टिविस्ट बि आहियां ऐं औरतुनि जे हक़नि जे हवाले सां कमु कंदी रही आहियां ऐं कयां बि पई। ऐं हिकिड़ी फ्राइड यूनिवर्सिटी आहे, उन सां गॾु एज़ अ एसोसिएट रिसर्चर तौर ते कमु करे रही आहियां। सही। त तव्हां कंहिं अख़बार या कंहिं इदारे सां अटैच न आहियो? जी जी बिल्कुलु आहियां। द न्यूज़ ऑन संडे जे लाइ लिखंदी आहियां ऐं अच्छा, ॿियूं वेबसाइट्स आहिनि, मुख़्तलिफ़ ऑनलाइन वेबसाइट्स आहिनि, उन्हनि लाइ बि कमु कंदी आहियां। ठीकु आहे, थैंक यू। त सभिनी खां पहिरियों आदि असां स्टार्ट था कयूं फ़ातिमा फ्रोडो वारे केस सां। त इहो ॿुधायो, फ़ातिमा ज़ाहिरी ॻाल्हि इलाही मशहूरु थियो, सोशल मीडिया हिनखे खयों, पर जिन बि दोस्तनि खे अगरि ख़बर न आहे, छो त कॾहिं कॾहिं छा थो थिए जो एॾो गौड़ थो थिए जो माण्हू असल वाक़िए जी ॻाल्हि ख़बर नथी पए, उन जो बैकग्राउंड ॿुधायो त थियो छा हो, छा मसइलो थियो, पोइ कीअं ॻाल्हि एसि ताईं पुॼी जो हो ॿारड़ी वेचारी फौत थी हुई या मर्डर थी हुई रादर। ही जेको आहे ख़ैरपुर जो नौशेरे फिरोज़ जो राणीपुर हिकिड़ो जेको आहे इलाइक़ो आहे ऐं जेको तव्हांखे ख़बर आहे त पीरनि जी असर अंदाज़ में आहे। सो उते जेको आहे हूअं ई जेको आहे बानी तौर ते औरतुनि छोकिरियुनि खे रखियो वेंदो आहे घरनि में डोमेस्टिक वर्कर जे हवाले सां, त उते हू कमकार कंदियूं आहिनि। ऐं त उन में जेको आहे असीं अगरि फ़ातिमा जो ज़िक्र कयूं त लास्ट ईयर जी ॻाल्हि आहे, 10 साल फ़ातिमा जेकी आहे उहा पीरनि जी हवेली में जेकी हुई ॿार संभालण जे लाइ हुनखे वठी विया हुआ। उन खां पहिरीं इहो हो जो उनजी मदर उते जेको आहे मानी पचाइण जो कमु कंदी हुई। माना 4 खां 5 महीना हुन उते शबाना जेको आहे मानी वानी पचाई। उन खां पोइ कुझु मजबूरियुनि जे तहत हुनखे घर वापसि अचणु पियो, जंहिंमां हुन जूं 2 धीअरूं हुयूं। उन मां हिकिड़ी धीअ खे हुन हुते एज़ अ वर्कर तौरु रखायो, बानी तौर ते। 4-4.5 रुपया पघार हुई ऐं 6-8 महीना थिया हुआ हुनखे अञा उते रहंदे। तंहिंमें हिन में जेको आहे ज़ाहिर आहे मां हुई जॾहिं लास्ट टाइम हुन सां मिलण वई हुई, त हुनखे जेको फ़ातिमा हे इहा शिकायत कई हुई त मूंसां जेको आहे रवैयो सही न आहे, मूंखे मार कुट कई वञे थी ऐं जेको आहे सो मुंहिंजो माना धक बि हणनि था मूंखे, जीअं हिकिड़ो पंहिंजो ॿारु पंहिंजी माउ सां ज़िक्र कंदो आहे। उन खां पोइ जेको आहे हुनजी वालदा जेको आहे उहो हुन हवेली में जेकी साइण हुई उन सां बि हुन जेको आहे इहो शिकायत कई त बाबा हीअं आहे, या फयाज़ शाह खे, छो जो हुननि धीउ जेकी पंहिंजी ॾिनी हुई उहो फयाज़ शाह खे ॾिनी हुई, असद शाह खे न ॾिनी हुई। फयाज़ शाह ई जेको हिना शाह आहे उनजी धीउ हुई, जेकी हू पंहिंजी जेके बि रखंदो हो बानियूं छोकिरियूं तौर ते, त हू पंहिंजी धीउ जे हवाले कंदो हो त ताकी हुनजे फयाज़ ॿारनि शाह ऐं ॿियो असद शाह इन्हनि में कहिड़ो रिश्तो आहे? फयाज़ शाह जेको आहे, असद शाह जेको फयाज़ शाह जो उहो नाठी आहे ऐं अच्छा, हिना शाह संदसि धीउ हुई। त जेको बि अच्छा, राणीपुर जी हवेली जेकी हुई उन में जेके बि छोकिरियूं बानी तौर ते थी ईंदियूं हुयूं, उहे जेकी हुयूं उहो पंहिंजी धीअ खे मोकिलींदो हो कमकार जे लाइ, हथ वंडराइण जे लाइ, ॿारनि संभालण जे लाइ। न सिर्फ़ु फ़ातिमा, पर इन खां अलावा 4 ॿियूं छोकिरियूं हुयूं ऐं 3 जेकी हुयूं, हिकु ख़वातीन पाण हुनखे चवंदासीं औरतुनि तौर ते, उहे हुते कमु कंदियूं हुयूं। त जेके 2 जेकी छोकिरियूं ॿियूं हुयूं, 3 छोकिरियूं, उहे थोड़ी वॾी उमिरि जी हुयूं, ही नंढी उमिरि जी हुई छोकिरी, 10 सालनि जी हुई। ऐं जेकी हिकिड़ी तव्हां ॾिठो हूंदो त पाण वटि असां वटि जॾहिं इन ते पहुचूं था त उन में जेको आहे उहो बानीन तौर ते हुते कमु कंदियूं हुयूं ऐं 12 तारीख़ ते हुनजे माउ जे चवण जे हिसाब सां 8 अगस्त 7 अगस्त ते हू पंहिंजी धीउ सां मिली आई आहे ऐं 12 अगस्त ते हुन वटि फ़ोन थो अचे त तव्हांजी धीउ बीमार आहे। 13 अगस्त ते ऐं 14 अगस्त ते पाण जेको आहे सो हुनखे हिकिड़ो न्यापो कयो वञे थो त तुंहिंजी धीउ जेकी आहे गुज़ारे वई आहे। असां इलाज विलाज काफ़ी करायो आहे ऐं हुनखे 50,000 रुपया हथ में ॾिनऊं ऐं चऊं त ही ख़ैरात कर, जेको बि कर।
ऐं हू उतां जेको आहे उन जा जेके बि मिट माइट आ छोकिरा 2 टे उहे उतां लाश खणी आया हुआ ऐं CCTV जेकी हुई उन्हनि उतां हुनखे हुनजे छोकिरनि जे हथां उन्हनि खे मोकिली हुई त भई तव्हां ॾिसो तव्हांजी धीउ बीमार हुई ऐं इन जे करे जॾहिं फातिमा जो हिकिड़ी मढ़ हिते मां अचे ॻाल्हि थो पुछण थो चाहियां थी। घर हा, हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां खां पुछण थो चाहियां जी त जी जेकी 8 ऑगस्ट ते हुनखे फोन करे चयूं त तुंहिंजी तबियत ख़राबु आहे, त छा हो विया हुन सां मिलण? न विया हा मिलण अच्छा, पहुची न सघिया उहा ठीकु आहे, कंहिं मजबूरी जे करे हू वरी ठीकु पोइ आहे, ॿिए दफ़ा विया थे मिलण इन जे करे ठीकु आहे। त पोइ ईअं थियो जो जॾहिं छोकिरी जो मड़ अचे थो ऐं जेको आहे सो पोइ ज़ाहिर गुसल ॾियण वारो आहे जेको उहो जॾहिं ऐं सोशल मीडिया ते असां काफ़ी वीडियोज़ ॾिठियूं हुयूं त त छोकिरी फातिमा खे जी सीने में उमिरि धक जेको आहे लॻल उहा 10 साल जी जॾहिं गुज़ारे वई। 10 साल जॾहिं 10 गुज़ारे वई 10 सालनि जी हुई त हुन ते काफ़ी निशान आहे बॉडी ते पेरनि में हथ भॻड़ल हुअसि पुठनि ते निशान आहे सीने ते निशान आहे मथे निरड़ ते निशान हुअसि ऐं उहे बि माना हिकिड़ो हूंदो आहे त कुझु हुन में निशान पुराणा हुआ कुझु हुन में नवां ताज़ा निशान हुआ छो जो जॾहिं बि कंहिं ॿार खे या कंहिं बि फर्द खे धकु लॻे थो त हू वक़्तनि फवक़्तनि जेको आहे पहिरीं हू साओ थींदो आहे पोइ पीलो थींदो आहे पोइ जेको आहे काराण न ईंदो आहे धकु त उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा धक लॻल हुआ हुनखे अच्छा, ऐं उन खां पोइ इहो जॾहिं वीडियो अचे थी सोशल मीडिया ते ऐं उन खां पोइ जेकी हिकिड़ी वॾी लहर अचे थी ऐं जेको आहे सो इलाही सारियूं तंज़ीमूं आहिनि उहे जुड़ियूं उन्हनि सां औरतुनि जूं तंज़ीमूं हुयूं कुझु सिविल सोसाइटी जा माण्हू हुआ कुझु ॿाहिरि मुल्क जा जेके माण्हू हुआ उन्हनि सां जेको आहे कोऑपरेट कयो सभु कुझु कयो थियो ईअं त शुरू में जेको इन केस में जेको आहे उहो जवाबदार बि जेको आहे बयान बि वरिता विया इवन आउं पाण हुते मौजूदु हुईसि वई हुईसि जॾहिं उन ॾींहंनि जी ॻाल्हि त न आहे ऐं थोरो ॾींहंनि खां पोइ हुते वई आहियां त मुंहिंजी हुते छोकिरियुनि सां बि मुलाक़ात थी हुन जेकी उते बांधी तौर ते कमु कंदी हुई हिकिड़ी छोकिरी सानिया हुई हिकिड़ी उजाला हुई उन सां बि मुंहिंजी मुलाक़ात थी ॻाल्हि ॿोल थी ऐं मूं पुछो बि हो त हुननि कुझु शयूं त ज़ाहिर आहे ॾिनल बि हा तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं असांजे वटि जेको आहे ताक़तवर अहिड़े माण्हू क़िस्म जा इलाही। वाक़िया थींदा आहिनि त पोइ हा त प्रेशर बि अचे थो ऐं सभु शयूं ऐं ज़ाहिर आहे ग़रीब माण्हू आहिनि ऐं ज़ाहिर आहे तालीम जी कमी आहे ऐं जेको आहे सो पीरनि ऐं मुरीद जेको आहे उनजो रिश्तो हिकिड़ो असां वटि ॾाढो हावी थिए थो इहो ठीकु बि आहे, शयूं आहिनि ते हूंदे बि माना छोकिरियुनि इहो चयो त साइण जेकी हूंदी हुई उहो जेको आहे असांखे न हिकिड़ो त मानी न ॾींदी हुई ॿियो मारींदी ॾाढो हुई गरम पाणी असांखे पीआरींदी हुई ऐं इवन जेको आहे हुन त इहो बि इंकशाफ कयो त साइण जेको आहे पंहिंजो जेकी हिनाश आहे उहा पंहिंजे घर वारे खे तक बि मारींदी हुई ओ माय माना गॉड। ख़बर न हो छा मेंटल इशू हो या हुन सां ऐं ॿियो हू जेको आहे पाण में ॿारनि खे ॾाढो विढ़ाईंदा हुआ माना हुनखे मज़ो ईंदो हो ॿारनि में झेड़ो थींदो हो त हू ॾाढो ॾिसी करे हुनखे ख़ुशी थींदी त इहे हिकु ॿ शयूं हुयूं ज़ाहिर आहे हू छोकिरियूं हुयूं वॾियूं हिकिड़ी 20 सालनि जी आहे हुननि जा बयान बि कलमबद थिया पाण वटि मौजूदु आहिनि GIT में जेके टे 2 छोकिरियूं आहिनि 3 छोकिरा आहिनि हिकिड़ी सानिया आहे उन ई ॻोठ जी आहे उजाला बि उन ई ॻोठ जी हुई पर हू हुई 22 सालनि जूं हुयूं त मे बि हू थोरो सम्झ वारियूं हुयूं ऐं उन्हनि सां जेको आहे फिज़िकली या अहिड़े क़िस्म जी शयूं न थी सघियूं ही ॿार हुई 10 सालनि जी हुई हिसायल हुई ऐं इन जे करे जेको आहे सो हिन सां ही शयूं थियूं ऐं जॾहिं रिपोर्ट अचे थी उन खां पोइ तव्हांखे DNA जी रिपोर्ट अचे थी हिते जेकी ऐं उन खां पोइ असद शाह खे गिरफ़्तार कयो वञे थो हिना शाह खे गिरफ़्तार कयो वञे थो त ऐं हिना पोइ शाह उन खे खां पोइ उथंदे ई जेको गिरफ़्तार थियो? इहा मूंखे ख़बर न आहे शायदि। न उथंदे न जॾहिं असद शाह गिरफ़्तार थी वियो उन खां पोइ हिना शाह जेकी आहे उन ते बि सोशल मीडिया जो जॾहिं प्रेशर एतिरो वधियो त पोइ उन खां पोइ जेको आहे उनजी गिरफ़्तारी आई ऐं इन विच में असां इहो बि ॾिठो त हुनजी असद शाह जी जेकी माउ आहे उहो पंहिंजे पुट जे बचाव जे लाइ ऑनियर थी हुई ऐं प्रेस कॉन्फ्रेंस बि कयो हुई त असीं जेको आहे सो बानी तौर ते छोकिरियुनि जो ख़्यालु रखंदा आहियूं ऐं अन इहो इंकशाफ उन ई कयो हो त ही 7हीं छोकिरी असां वटि आई आहे जेकी फयाज़ शाह मोकिली आहे पंहिंजे धीउ जे लाइ
वो इन जे करे जो हू जेको आहे सो ॿारनि सां माना सही न हूंदी हुई, त इन जे करे ॿार हुते रहंदा न हुआ, भॼी वेंदा हुआ। छॾे वेंदा। त जेकी हा छॾे वेंदा हुआ। ऐं ही जेकी फातिमा आई हुई उहा सतीं छोकिरी हुई हुन वटि कम जे तौर ते। ठीकु आहे। त हाणे पोइ अॻे वधूं था त उन ते रुॻो इहे बि ॻाल्हियूं आयूं त रुॻो उन ते तशदुद न हो, पर उन सां अनफॉर्चुनेटली रैप बि थियो। त उहो प्रूवन, उहो साबित थियो मेडिकल रिपोर्ट जे थ्रू। जी, जेकी पहिरीं मेडिकल रिपोर्ट हुई उन में त इहो तस्दीक कयऊं त बाबा तशदुद बि थियल आहे, रेप बि थियल आहे, ठीकु आहे। पर हुन जेका उन में DNA जेकी रिपोर्ट करण जे लाइ इलाही सारा हवेली मां जेको आहे उहे बि हिरासत में वरिता विया माण्हू, उन्हनि जा बि टेस्ट कया विया। पर तव्हांखे ख़बर आहे त उन में इहो ज़ाहिर कयो वियो त असद शाह जा उन में जुज़ा न आहिनि। इन खे बि जेको आहे सोशल मीडिया रद्द कयो। उन खां पोइ वॾी कंपेन हली। उन खां पोइ हिकु हुन रिपोर्ट खे जेको आहे उहो वरी जेको आहे लाहौर मोकिलियो वियो, जंहिंजी रिपोर्ट जी जेकी रिज़ल्ट आहे उहो अञा ताईं न आयो आहे। न आयो आहे माना उहो पब्लिश, माना ब- मीडिया खे न मिलियो। उहो मीडिया खे बि न मिलियो आहे, उहो पब्लिश बि न थियो आहे अञा ताईं। उहो जेको रिपोर्ट जो रिज़ल्ट जो किसो आहे उहो जून जो तूं आहे। अच्छा, त हाणे त छो त हाणे त केस अदालत में अची वियो आहे, त उहो त इहो शयूं त उते ज़ाहिर थियणु खपनि अदालत में, त उते बि नथी थियनि। इन पोइ रिपोर्ट जे वरी इहो बारे थियो में जो मां पुछांव थो। ज़ाहिर आहे तव्हां न अञा ताईं इहो ज़ाहिर ATC में केस आहे। ऐं उन खां पोइ मुस्तक़िल जेके आहिनि पेशूं थींदियूं रहनि थियूं। ऐं जेको पेरेंट्स आहिनि उहो ज़ाहिर आहे नौशेरो फेरोज़ वञनि था, अचनि था। ऐं ग़रीब माण्हू आहिनि, उहो बि हिकिड़ो साइड आहे पाण वटि। ॿियो इहो आहे त ज़ाहिर आहे जॾहिं पाण उते ई रहूं था त ताज़ो हींअर जेकी पेशी थी आहे ऐं वीडियो आई आहे माइटनि पारां, जेकी मीडिया ते बि जेकी आहे उहा ॾेखारी वई आहे, जंहिंमें वालिद चवे थो त मूं धी ॾिनी आहे अशद शाह खे, सॉरी फयाज़ शाह खे ऐं हिना शाह खे। असद शाह खे असां धी न ॾिनी आहे, असांजे पारां हू बेगुनाह आहे। अगरि हुनखे अदालत जेको आहे उहो बरी करे थी त असांखे उन ते को एतिराज़ कान्हे। बाक़ी फयाज़ शाह ऐं हिना शाह जो आहे असीं पंहिंजे मौक़िफ़ ते क़ाइमु आहियूं ऐं उहे सज़ा ऐं ॾोहवार आहिनि। त हिन वक़्तु असद शाह ऐं फयाज़ शाह ॿई जेल में आहिनि। जी बिल्कुलु, हिना शाह बि अञा ताईं उन्हनि जो जेको आहे उहो ज़मानत न थियूं आहिनि। त हिना शाह बि ऐं जेल में आहे। जी अच्छा, टई ॼणा जेल में आहिनि। जी ठीकु आहे। त हाणे पहिरियों अॻे वधण खां मां हिकिड़ी सवाल कंदुमि, छो त इलाही माण्हू खे शायदि ॼाण कोन्हे। उहो इहो पिया चवनि त यार इहे माण्हू इहे मोकिलनि छो था इन्हनि बगड़नि वटि एॾियूं मासूम नियाणियूं। 10 साल जी त का उमिरि ई कोन हूंदी आहे, माण्हुनि खे ज़िंदगीअ जी ख़बर न हूंदी आहे। त इन बारे में छा चवंदव त इहे छो था मोकिलनि? कहिड़ी वजह आहे जो इहे माण्हू पंहिंजे ॿारनि खे इन्हनि वटि नौकर करे मोकिलनि था? इहो साॻियो सवाल मूं जेको आहे उहो फातिमा जी वालदा सां कयो हो। जी। ऐं जंहिं ते हुनजो इहो जवाबु हो त हिकिड़ो त ज़ाहिर आहे जेको ॻोठु आहे ऐं उन में को जेको आहे ॾे वठि में को क़तल थिया हा कंहिं हुन में, उन मां जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त अगरि जहिड़ा थियनि था ऐं पोइ आपसी झगड़ा थियनि था ऐं क़तल थियनि था या जेको बि शयूं थियनि थियूं त उन में इहे पीरी मुरीदी ॾाढो कमु ईंदी आहे। फ़ैसिला कंदा आहिनि, जिरगा थींदा आहिनि, जेको बि थींदो आहे। त उन में को न को हिकिड़ो त बेनिफिट उन्हनि खे इहो हूंदो आहे त हुननि जी सहायता थींदी आहे, ॿुधो वेंदो आहे ॿिन्हिनि धुरियुनि खां। हिकिड़ो साइड त इहो थी वियो। ॿियो जेको अचे थो उहो तालीम न हुजण जे करे, रोज़गार न हुजण जे करे। तव्हां माना ठीकु उन आहे। ॻोठ में 200-250 ॻोठनि जो घर आहे ऐं ज़ाहिर आहे हुनरमंद औरतूं आहिनि, त उते का अहिड़ी एक्टिविटी नथी थिए या को अहिड़ो कमु नथो थिए जेको रोज़गार कई जो असां कोन वटि आहे माज़रत, सबबु। जी बिल्कुलु माज़रत सां असां वटि कई अहिड़ी NGOs आहिनि जेके इन हवाले सां कमु कनि थियूं, पर उहे न त NGOs मूंखे उते नज़र आयूं आहिनि उन हवाले सां कमु कंदे, न ई मूंखे स्कूल नज़र आयो उते, प्राइमरी स्कूल जेको बुनियादी ज़रूरत आहे, जेकी बुनियादी नीड आहे। छो जो हुते छोकिरियूं कुझु पढ़नि बि थियूं जेके ॿिए टे दर्जे ते वञनि थियूं।
त हुननि जो इहो आहे त ज़ाहिर आहे असां वटि जेको आहे काफ़ी उन ॻोठ जा मर्द जेके आहिनि उहे जेलुनि जे अंदरि बंदि आहिनि ऐं उन जे करे अच्छा। उहो औरतूं जेकी आहिनि उते जेको बि थोरो घणो कमु मिले थो ऐं पोइ हुननि वटि ॿियो को ऑप्शन आहे ई कान्हे। हुननि वटि ऑप्शन वञी बचे थी पीरनि जूं हवेलियूं ऐं जीजी साइण इहो ऐं हुननि जी ख़िदमत में हुननि खे सम्झनि थियूं त असांखे जेको आहे सो रुतबो मिलंदो ऐं असीं जीजियुनि जी ख़िदमत कयूं था। सही। त उहो ई अहसासु थिए थो त इन में चवण में जेतिरी ॻाल्हि मूंखे सम्झ में आई आहे उहो इहा ई आहे त एॾी त सख़्तु क़िस्म जी हुते ग़ुर्बत आहे। छो त मां हिकिड़ी ॿी मीडिया ते ॾिठी, हिकिड़ी ॿी जेकी छोकिरी जेकी छॾे आई उन जो इंटरव्यू में ॾिठा पियो त उन्हनि वीचारनि वटि भई जेकी लेटी पई उहा लिटरली पट ते लेटी पई, माना उन्हनि वटि खट बि कोन्हे। माना एॾी एक्सट्रीम क़िस्म जी ग़ुर्बत त असांखे सम्झ में जेके असां शहरनि में माण्हू रहनि था सिंध जा, उन्हनि खे इहा ॻाल्हि लॻे थो अहसासु ई कोन्हे त एॾी ग़ुर्बत आहे जो माण्हू खट बि नथा वठी सघनि अहिड़े कुझु आहिनि त। बिल्कुलु, तव्हां त इहो था चओ घरनि जूं छितूं किरियल हुयूं ऐं कचा घर हा सफ़ा ऐं जीअं सिंधीअ में पाण चवंदा आहियूं लोढ़ा ॾिनल हूंदा आहिनि सिर्फ़ु उहे ॾिनल आहे ऐं घरनि में औरतुनि वटि जेको आहे तव्हां मूंखे ॿुधायो अगरि हुते ॿनी ॿारे ते बि वञनि थियूं त हुननि खे सॼे ॾींहं में फुटियूं चूंडण या जेको बि फील्ड आहे एग्रीकल्चर फील्ड जो आहे त 200 खां 250 मिलंदा आहिनि। सुबुह जो 10 बजे खां 9 बजे खां वञनि थियूं शाम जे 5 धारे। उन मां 2 छोकिरियूं जेकी हुयूं आयूं हुयूं, हिकिड़ी उन ॾींहं सां इत्तेफ़ाक सां फ्लड वारो दौर बि हलियो पिए ऐं ज़ाहिर आहे अहिड़ा असांजा जेके परॾे मुल्क में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजी सिंध लाइ हिकिड़ो सुठो दिलि में रखनि था ऐं उन्हनि जी मदद बि करणु चाहिनि था ऐं पोइ अहिड़ा माण्हू ॻोल्हींदा आहिनि जेके वाक़ई सिंसियर हुजनि, जेके वाक़ई उन्हनि जूं शयूं पहुचाइण सघनि। त ईअं मूंसां बि थियो हो। इलाही साणनि माण्हुनि मूंखे जॾहिं मीडिया ते वीडियो हली हुई ऐं उन में जेको आहे हालात ॾेखारिया विया हुआ उन ॻोठ जा, त उन खां पोइ जेको आहे किन मूंसां राब्तो कयो त आउं उन्हनि जे लाइ काफ़ी सारी शयूं खणी बि वई हुअसि ऐं उते डिस्ट्रीब्यूट बि कयूं। न सिर्फ़ु उन में पोइ कपिड़ा बि हा, ॿियूं ज़रूरत जूं शयूं बि हो। त ज़ाहिर जॾहिं माण्हू कमु करणु वेंदो आहे त माण्हू जुड़ंदो वेंदो आहे, ॿिया माण्हू बि जुड़ंदा वेंदा आहिनि। त असां जेको आहे उते टेंट तक बि ॾिना हुआ छो जो उन्हनि वटि छितूं न हुयूं मथे ते ऐं उस में वेठल आहे ॾाढो। त इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो वाह। त उते गुरबत केतिरी आहे। सही। त हाणे अॻे वधूं था दी त हिननि लॻे ईअं पियो त हिननि जॾहिं इहो फातिमा गुज़ारे वई आहे उन्हनि 50,000 वठी वीचारा चुप करे लॻे थो वेही रहिया, पोइ गोड़ थियो, पोइ इहो केस दाख़िल थियो ऐं पोइ अॻे वधियो। त पोइ हाणे इहे सॼो जेको बि मीडिया ते आयो त हाणे हुन जी छा सूरत हाल आहे, केस केस ताईं पुॻो आहे? या केस में इहो ॿुधायो हिकिड़ो जेको मसइलो थिए थो जेको बार बार अचे थो, इन्हनि केसनि में हमेशह पाकिस्तान जो कानूनी तरीक़ो अहिड़ो आहे जो ठाह जी गुंजाइश आहे, जेको अजीब हूंदो आहे दुनिया में शायदि तमामु घटि मुल्कनि में हूंदो। मसलन मर्डर थो थिए, कंहिंजो क़त्ल थो थिए त तव्हांखे ॿी धुर माफ़ करे सघे थी अनलेस तव्हांजी स्टेट उन में आहे। त इन में छा स्टेट FIR में धुर हुई या उनजी बसि रुॻो उनजी माउ पीउ जी जे बिहाफ ते FIR दर्ज थी? न न स्टेट पारां बि थी ज़ाहिर आहे ऐं उन में स्टेट रही आहे इन्हनि मामलनि में, तॾहिं त अञा ताईं केस बीठो आहे। ऐं पोइ ऑटोमेटिकली जॾहिं ETC ॾांहुं वञे थी त पोइ त तव्हां केस खे पोइ ते करे ई नथा सघो न। जेको बि थियणो आहे त उहो या त हा थियणो आहे भले मिट माइट। हींअर बि तव्हां ताज़ो ॾिठो त जॾहिं मिट माइट बि चवनि था त कोर्ट चयो त न ऐं ज़मानत रद्द करे छॾी। अच्छा। त हा ज़मानतूं हींअर बि जेको 8 तारीख़ ते ही पोइ जेको 2 टे ॾींहं पहिरीं जेकी थी आहे उन में बि उन्हनि जूं ज़मानतूं रद्द थियूं आहिनि ऐं जज चयो त कुझु बि आहे मिट माइट जेको बि चवनि पर जेको आहे ज़मानत न मिलंदी। त सो ज़मानत न मिली ऐं हिन जो हाणे इहो ॾिसिजे थो त ज़ाहिर वक़्त सां गॾु असां वटि इहो को पहिरियों किसो न आहे। इन खां पहिरीं बि कई किसा अहिड़ा थी चुका आहिनि, वाक़िया थी चुका आहिनि जिन में अॻिते हली करे माइट थकिजी पए थो, सोशल मीडिया असांजी थकिजी पए थी, पोइ हू जेको हिकिड़ो बूस्ट करण वारो या सहारो ॾियण वारो थिए थो उहो बि आस्ते आस्ते जेको आहे उहो घटिजंदो वञे थो। त उन सां इहो थिए थो त पोइ मजबूरी में अची माइट जेको आहे ज़ाहिर आहे या त राज़ीनामो कनि था या माफ़ी ॾियनि था। त हिन केस में जेको हाणे अचे थो त मूंखे इहो नज़र अचे थो त अॻिते हली करे
ग़रीब माण्हू आहिनि, ज़ाहिर पहुच न आहे, प्रेशर वॾेरनि जो रहंदो, ॿिनि धुरियुनि जो प्रेशर, पुलिस जो प्रेशर, हिन जो प्रेशर, त आख़िर हिकु आम माण्हू जेको आहे उहो केतिरो बर्दाश्त कंदो। ठीकु ऐं पोइ अॻिते वधी मूंखे ईअं लॻे थो त हिन केस में बि इहो ई थींदो त ठा थींदो। अच्छा, त हाणे मूंखे इहो ॿुधायो त हिकिड़ी त क़ानूनी तौर ते असां ॻाल्हायूं था, पोइ वरी मां ॿी ॻाल्हि खणी थो वञा। हिकिड़ो त क़ानूनी तौर ते तव्हां छा था सम्झो त कहिड़ी रिफॉर्म्स अचनि जो इहे ॻाल्हियूं ठहनि ताईं पुॼनि ई कोन? छा कजे, कहिड़ी तब्दीली पाकिस्तानी कानून में आणिजे त बाबा धुर खे इजाज़त, छो त मर्डर जो केस आहे, मर्डर तव्हां कीअं था माफ़ करे सघो, स्पेशली जॾहिं गुरबत जी ॻाल्हि थी अचे। दुनिया में तमामु घटि ऐं शायदि ई कंहिं ॿिए थी सघे थो अंडर डेवलप कंट्रीज़ में हुजनि, पर मां सम्झां थो अगरि तव्हां इंडिया में बि ॾिसंदव त शायदि अहिड़ी गुंजाइश न हूंदी आहे क़ानूनी तौर ते त को कंहिंखे मर्डर बख़्शे छॾे, छो त उहो स्टेट इन्वॉल्व थी वेंदी आहे हुते। बसि बदकिस्मती असां वटि इहा आहे, जेके चूंडियल निमांदा अचनि था ऐं बहितर कारकर्दगी अगरि सही नमूने कनि, पंहिंजी ॼार चूंडियल नुमाइंदा आहिनि, ऐवाननि ताईं पुॼनि था, उन्हनि ग़रीब माण्हुनि ऐं उन्हनि लाचार माण्हुनि जे वोटनि सां ई अॻिते अचनि था, त ज़ाहिर आहे कानून त असां वटि असेंबलिन्स मां ई पास थिए थो। भई कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो कई कानून पास बि थी वेंदा आहिनि, पर जॾहिं उन ते अमल दरामद जी वक़्तु ईंदो आहे तॾहिं उहे शयूं थींदियूं न आहिनि। उहो उन जी वजह बि इहा ई आहे त असां वटि जेको वॾेरको निज़ाम आहे, सरदारी निज़ाम आहे, उहो इलाही हावी आहे ऐं सही, कॾहिं कॾहिं उहो कानून खां बि बालातर थी वञे थो। ठीकु आहे। ऐं नज़र ॾाढ ईअं जो राज लॻंदो आहे, आहे। जीअं सिंधीअ में चवंदा आहियूं असां। बिल्कुलु। सो इहो थिए थो त वॾी वजह जेकी आहे असां वटि इहो निज़ाम आहे, जेसि ताईं इहो निज़ाम न टुटंदो तेसि ताईं शयूं सुधरंदियूं न। ऐं उन निज़ाम खे जेको टोड़ण जे लाइ असां मां ई को आम माण्हू ई चूंडिजी अचे, पर जेको आहे अॼुकल्ह असीं जेको ॾिसूं पिया रिज़र्व सीट्स ऐं इहे सभई सीट्स, आम माण्हू अचे बि थो चूंडिजी त उनखे बीहण नथा ॾियनि वञनि, त इहो बि ठीकु आहे, हिकिड़ी हक़ीक़त आहे। ठीकु आहे। बसि आख़िरी सुवाल मां पुछां त पोइ वरी अॻे ॿियनि ते था हलूं, त इहो जेको बि केस विढ़े थो, जेके फातिमा माना असांजी तरफ़ां फातिमा फुरड़ो जी तरफ़ां केस विढ़नि था वकील, उहे माना बग़ैर फी जे था विढ़नि, प्रोबोनो आहिनि, जीअं लीगल टर्म में चवंदा आहिनि। न न जेके फातिमा पारां केस विढ़नि पिया उहो को फीस नथा वठनि, उहो को हिकिड़ी तंज़ीम आहे जंहिंजे पारां उन्हनि खे हायर कयो वियो आहे ऐं हू अच्छा, उन पारां जेको आहे सो केस विढ़नि था ऐं ॾिसनि था सॼो। ठीकु आहे, ठीकु आहे आदि। हाणे अॻे था वधूं प्रिया कुमारी जे बारे में। हाणे प्रिया कुमारी जो ॿुधायो प्लीज़, त इहो वाक़ियो छा थियो, कीअं थियो? छो त इलाही माण्हुनि खे अञा ताईं ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहा कीअं हिकिड़ो नंढड़ी ॿारड़ी वीचारी, उहो बि मुहर्रम जे ॾींहंनि में गुम थी वई। जी बिल्कुलु, प्रिया कुमारी 2021 जी ॻाल्हि आहे ऐं 10 मुहर्रम हुजे ऐं 19 अगस्त जो जेको आहे सो ॾींहुं हुजे। ऐं मुहर्रम जी सबील जेकी आहे उहा पंहिंजे पीउ सां गॾु हुन हलाई पई। पीउ कुझु वक़्तु वेठल हो, पोइ उन खां पोइ जेको आहे घर ॾांहुं उथी वियो। ठीकु उन खां पोइ छोकिरी अची वेठी आहे उन सबील ते, उतां हू छोकिरी गायब थिए थी आहे, ऐं किसो शुरू थिए थो हितां। त अॼु खां 2 साल पहिरीं जी इहा ॻाल्हि आहे ऐं हिन साल 19 अगस्त ते हुनखे 2 साल पूरा थी विया हुया। वाह, 3 सालनि में सभ खां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि त हिकिड़ो जेको संगरार, हिकिड़ो नंढिड़ो सो तव्हां चवंदो रोड़ी खां पोइ हिकिड़ो नंढिड़ो सो शहर आहे जी, जंहिंमें 200-250 घरनि ते मुश्तमिल घर आहिनि, ॻोठ आहे ऐं जंहिंमें आबादी 10 खां 15 घर हिंदुनि जा आहिनि। ऐं उते बि जेको आहे तव्हां अगरि मीडिया ते नज़र हूंदी या छा हूंदो त उते बि तव्हांखे जेको आहे या त मुखियुनि जो जेको आहे दबदबो नज़र ईंदो, या तव्हांखे को जेको रूलिंग पार्टी सां बिलोंग कनि था उन्हनि जो नज़र ईंदो। अच्छा, सो उतां छोकिरी ही वञे थी, उन में इहो थिए थो हिकिड़ी शइ थी त जेकी FIR दर्ज थी आहे उहा 3 ॾींहं दर्ज थी आहे, माना मुहर्रम जे 3 ॾींहं खां पोइ 19 ते छोकिरी वञे थी, 21 तारीख़ ते जेकी आहे उन पीउ जेको आहे, ऐं थाणो केतिरो परे आहे 1.5 किलोमीटर बि कोन्हे, माना 1 किलोमीटर खां कुझु मथे थाणे जी हद अचे थी। पंधी माण्हू हलियो केस वञे। देर सां दर्ज थियो आहे, पंधी हलियो वञे। सो ज़ाहिर आहे अगरि पाण हिन ॻाल्हि
खे ॾिसूं त हिकु छोकिरी 2.5 ॻोठ जे घरनि मां अगरि ॿाहिरि निकिरे थी, कंहिं त हुनखे ॾिठो हूंदो, कंहिं पाड़े वारे ॾिठो हूंदो, कंहिं मस्जिद जे मौलवी ॾिठो हूंदो, कंहिं दुकान वारे ॾिठो हूंदो, माना कंहिंखे छोकिरी नज़र ई न आई। हिकिड़ो त वॾो अलमियो असां वटि इहो आहे। उन खां शायदि पोइ उन इहो वक़्तु केस शायदि अचे थो, मुहर्रम जो हाईलाइट वठसठ थिए हुई, थो। इलाही माण्हू जुलूस वुलूस में हुया शायदि, तंहिं करे शायदि। मुहर्रम जी बिल्कुलु 10 मुहर्रम हा, ऐं हा ट्रैफिक बंदि हुई। सभ खां वॾी ॻाल्हि, जेके ॿाहिरि निकिरण जा रस्ता आहिनि, ॻोठ खां ॿाहिरि निकिरण जा रस्ता, उहे बंदि आहिनि। माना इट मीन्स छोकिरी उते न किथे मौजूदु, निकिरण लाइ बि त आख़िर किथां न किथां वाट त छोकिरी खे खपे न, या जेको खणे थो। उन खां पोइ तव्हां ॾिठो त उन में कई अहिड़ियूं शयूं हुन जूं आयूं। पहिरीं GIT ठही पाण वटि आई, ऐं उन खां पोइ ॿी GIT ठही। पहिरीं जेको आहे इरफान समो हिन केस खे ॾिठो पिए, तनवीर तुनीअ ॾिठो पिए। उन खां पोइ उन्हनि खे वरी केस जे हवाले सां वरी ॿिया आया। त ईअं मुख़्तलिफ़ पहिरीं GIT ठही, ॿी GIT ठही, हींअर रिसेंटली को 4 महीना थिया आहिनि ॿी GIT खे। त उन बि प्रॉपर को कमु न कयो आहे। असांजो जेको होम मिनिस्टर आहे ज़ियाल अंजार, उन असेंबली में अची चयो त जेको आहे सो छोकिरी ज़िंदा आहे। त ज़ाहिर आहे हिकिड़ी जेकी माउ आहे उहा अॻे ई मुई पई आहे, त हुनखे किथे न किथे आस थी त मुंहिंजी जेकी आहे धीउ ज़िंदा आहे। उन हवाले सां सोशल मीडिया में मुस्तक़िल जेको आहे हैशटैग हलिया पिए, मुस्तक़िल पोस्टूं रखियूं वयूं पिए, मुस्तक़िल मुज़ाहिरा थिया हुया पिए। उन मां कई अहिड़ी धुरियूं हुयूं जिन मुसलसल 6 महीना प्रेस क्लब जे ॿाहिरि, उन में असीं बि शामिल हुआसीं, उहो प्रेस क्लब जे ॿाहिरि जेको आहे हिकिड़ो धरनो ॾिनो वेंदो हो, जेको 5 खां 6 ताईं हलंदो हो, अॼु बि हो। ऐं उन सां गॾु वरी ॿियूं तंज़ीमूं जुड़ियूं, ऐं उन में इहो जेको धरणो चओ था उहो सभ खां कराची प्रेस क्लब में हुयो। जी, कराची प्रेस क्लब जे ॿाहिरि आहे। उन जो नालो जेको जंहिं कमेटी पारां कयो वियो उहो प्रिया एक्शन कमेटी जे नाले सां हो, जंहिंमें सिविल सोसाइटी जा माण्हू बि हुआ, सहाफ़ी बि हुआ, ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि सां हुआ, उहे बि उन में शामिल थिया। उन्हनि पोइ हिकिड़ी मीटिंग रखी, ऐं इहो जेको लास्ट वारो आउं तव्हांखे ॿुधायां पई, त जंहिंमें इहो वॾो धरनो थियो हो 3 तलवार ते, जुमे वारे ॾींहुं। त उन में पोइ वरी औरत मार्च उन सां गॾी, ऐं माइनॉरिटी राइट्स मार्च उन सां गॾियो, सिविल सोसाइटी जा माण्हू गॾिया, कई अहिड़ा ॿिया माण्हू जेके पंहिंजे दिलि में दर्द रखनि था, त उहे सभु उन्हनि सां गॾु थिया। ऐं इहो हिकिड़ो तय थियो त हिन दफ़ा इहो मार्च थींदो, ऐं इहो मार्च थियो, ऐं उन बि सॼी मीडिया जे साम्हूं ई हो। उन खां पोइ साईं होम मिनिस्टर साहब सां मुलाक़ात कई वई, वालदा हुनजी जेकी आहे उन सां असां जेको आहे सो मुलाक़ात कई, ऐं उन सां ॻाल्हि ॿोल बि कई। ज़ाहिर आहे ॾुख घटि त नथा करे सघूं, पर इहो आहे जो थोरी घणी हिम्मत हुन औरत खे आई। ऐं तव्हां यकीन कंदो त जॾहिं हू होम मिनिस्टर सां ॻाल्हाइण वेठी हुई, जंहिं हिकिड़ो लफ़्ज़ कोन थे ॻाल्हायो, उन झोलियूं भरे भरे हुनखे चयो त मूंखे मुंहिंजी धीउ खपे, मुंहिंजो ॿियो को जेको आहे तव्हांखे डिमांड न आहे। 3 साल थिया आहिनि, इते बि असांजी पुलिस जी हिकिड़ी जेकी आहे उहो कारकर्दगी का चङी न आहे। तव्हां हिकिड़ो आम औरत खे, ज़ाहिर आहे हुन वटि हिकिड़ी आस आहे, तव्हां स्केचिस ठारायो था, किथे पहुचायो था, किथे तव्हां जेको आहे रसिया आहियो, छा आहियो। हुन औरत वटि उहा जॾहिं इंफॉर्मेशन वञे थी, ऐं हू हुनखे मज़ीद जेकी आहे उहो थिए थी त भई मुंहिंजी धीउ हाणे वापसि अचण वारी आहे, बसि वापसि अचण वारी आहे। त इहे बि असां वटि शयूं आहिनि। इन में वॾो असां वटि जेको हिकिड़ो नज़र अचे थो, मां लाइ या उन्हनि जे मिटनि माइटनि लाइ वॾो हिकिड़ो टॉर्चर आहे, जिन खे आसरा ॾियो। हिकिड़ो त हिते मां 2-3 तव्हां खां सवाल पुछंदुमि। तव्हां ज़िक्र कयो त उनखे 2 या 3 ॾींहं लॻा FIR में, त उन में देरि छो थी? देर इन जे करे थी जो हिकिड़ो त मुहर्रम जा ॾींहं हुजनि, बकौल हुनजे पीउ जे, त मुहर्रम जा ॾींहं हुजनि। ॿियो तव्हां वटि ख़बर आहे त असां वटि जेको मुखीज़ आहिनि, पाण वटि वॾेर को सिस्टम आहे, हिननि वटि वरी मुखीज़ हूंदा आहिनि जेके हिननि जी पंचायत हलाईंदा आहिनि ऐं कंदा आहिनि, न बाबा हीअं न, हीअं थी वेंदो, हूं थी वेंदो। ऐं हींअर बि उहा ई साॻी शइ पई हले। 7 खां 8 मुखीज़ आहिनि, ऐं सभ खां वधीक जेको हुननि जो कमु बिगाड़े पियो उहो मुखीज़ आहिनि जेके कमु बिगाड़नि पिया। ऐं न त अहिड़ो को मूंखे नथो लॻे त अगरि नंढड़ी मासूम 3 सालनि जो ॿारु आहे
अगरि तव्हां पंचायत बि तव्हां सभु गॾिजी वञो हा, पुलिस पंहिंजी कारकर्दगी बहितर रखे हा ऐं उन्हनि ॾींहंनि में हिन ते कारवाई कई वञे हा त 3-4 ॾींहंनि में छोकिरी वापसि अची वञे। GIT ठहंदी वयूं, मीटिंग्स न हम्म थियूं, बाबा हिते पहुता आहियूं, हीअं थियो आहे, हूं थियो आहे, खाना बदोश आहे। हींअर वारी रिसेंटली जॾहिं मीटिंग थी आहे, उन खां पोइ हिन मीटिंग खां पोइ वरी हिकिड़ी होम मिनिस्टर सिविल सोसाइटी सां गॾु इतफ़ाक़ सां उन में बि आउं मौजूदु हुईसि। उन में बि इहे ई शयूं अचनि पियूं ऐं प्रेशर तव्हां ॾिसो त हिकिड़ो अगरि आउं हिते ॻाल्हि कयां त होम मिनिस्टर हाउस उन ॾींहुं मूंखे ईअं लॻो पियो जीअं मुखियुनि जो जेको आहे उहो जेको आहे पूरी पंचायत पई हले। माना फील ईअं पियो थियो त मुखी जेको चवनि पिया मिनिस्टर साहिबु उन ते हा पियो करे या जेके बि हुनखे जेको आहे डिक्टेट पिया त ही चवणो आहे, ही करिणो आहे। ऐं मिनिस्टर साहिबु जेको आहे उहो हिकिड़ी डेट ॾियण लाइ तयारु न। मां जी सिर्फ़ु हिकिड़ी डिमांड हुई त मूंखे हिकिड़ो ॾींहुं ई ॾियो, पोइ चाहे महीनो ॾियो, 2 महीना ॾियो, त तव्हां मुंहिंजी धीउ मोटाईंदा। हम्म मिनिस्टर साहिबु उहा डेट हुन औरत खे न ॾिनी त आउं कीअं थो ॾेई सघां? इहो त अलाह जो कमु आहे। हाणे अलाह जो मिनिस्टर चए कमु थो इहो अलाह जो कमु आहे त आहे। अलाह पोइ जो कमु सीट इहो न ते आहे त हिनखे वापसि मोकिले छॾे पंहिंजे शहर। इहो ई आहे न। अच्छा, त मूंखे इहो हाणे आहे इहो ॿुधायो त हे जेको चवनि था ऐं चङा भला जेके सहाफ़ी आहिनि सोशल मीडिया ते जंहिंजी पंहिंजी ॾाढी सुठी साख आहे, इज़त आहे, उन्हनि बि इहे ॻाल्हियूं कयूं त बाबा छोकिरी जीअरी आहे वग़ैरह वग़ैरह। जीअरी जो मक़सदु त इहो आहे त कुझु त हिननि खे इंफॉर्मेशन आहे त उहो किथे आहे। ईअं त नथो करे सघिजे न। माना तव्हां मां नथा चई सघूं, असांखे कहिड़ी ख़बर, असां चऊं त उहो गुम आहे। जॾहिं इहा दावा कनि था त उहा छोकिरी जीअरी आहे, इन जो मक़सदु इहो थियो त हिननि खे ख़बर बि आहे त उहा छोकिरी किथे आहे। कीअं त दावा करे सघे? न त होम मिनिस्टर ऑफ सिंध जेको आहे हिकिड़ो ज़िम्मेवार माण्हू आहे नाले जे लेखे ई, उहो कीअं थो दावा करे सघे? त हिन में तव्हां नथा शक सम्झो त हिननि खे ख़बर आहे त उहा छोकिरी किथे आहे, पर ॿिया फैक्टर उन्हनि खे पकड़े वेठा आहिनि। फरहान, अगरि पाण सहाफ़त जी बि ॻाल्हि ॾिसूं त कई अहिड़ा सहाफ़ी बि आहिनि जिन उन औरत ते करेक्टर असिस्नेशन बि कई ऐं इल्ज़ामात बि लॻा ऐं कई अहिड़ियूं शयूं बि आयूं। वॾे वॾे चङे भले साफ़ आहिनि, पढ़ियल लिखियल पाण, त औरत जी जॾहिं किरदार कशी कई वई, उन खां पोइ इहो ई साॻियो मिनिस्टर पाण ॾिठो त जंहिं चयो त छोकिरी ज़िंदा न आहे। अच्छा। वरी हाणे जॾहिं पहिरीं GIT खां पोइ थो चवे त न छोकिरी ज़िंदा न आहे, ऐं रिसेंटली जेको हिन ऐलान कयो या असेंबली में अची चयो त बाबा छोकिरी ज़िंदा आहे। त मूंखे जेको इहो लॻे थो त गुज़िरियल 3 सालनि में पहिरीं GIT कुझु न कयो, ॿी GIT कुझु न कयो, हा बाबा असीं हिते पहुता आहियूं, असीं हिते आहियूं, सिर्फ़ु टाइम पीरियड वधायो वियो। माना त जीअं तीअं करे अॻिते ॾींहं वधंदा वञनि, अॻिते ॾींहं वधंदा वञनि ऐं इहो केस जेको आहे उहो दॿंदो वञे ऐं ईअं थींदो बि रहियो आहे। त 3 सालनि में जॾहिं असांखे तव्हां ॾिसो त छोकिरी ज़िंदा आहे त तव्हां मूंखे ॿुधायो सिंध फोर्स को एॾी घटि न आहे, एतिरी घणी आहे जो किथां बि कढी अची सघे। अगरि इन जाइ ते पाण ॻाल्हि कयूं को ग़रीब हुजे, मिसकीन हुजे ऐं उहो जेको आहे के अमीर या के वॾेरे या के जागीरदार जे हुन ते आहे त पोइ पाण हुनखे गिची अमा राति जो बि कढी ईंदा आहिनि, जी चाहे उहो पाताल में बि हुजे। जी त पोइ हिन में भेरे ईअं छो न आहे? जेको शयूं नज़र अचनि थियूं उहो सिर्फ़ु अधु आसरा ॾियणु मूंखे लॻे थो ऐं आहे उन्हनि खे ख़बर पाण खे बि न। जी। मूंखे हिकिड़ो ॿियो बि अहसासु थींदो आहे। असांजो जेको सखर जो नेशनल असेंबली जो मेंबर आहे ऐं अलाए घणनि अरसे खां आहे, असांजी त सॼी लॻभॻि नंढे लाइक़ु हिकिड़े ई माण्हूअ खे ॾिठो आहे, ख़ुर्शीद शाह साहिबु। उन हिकिड़े बिल्कुलु इनसेंसिटिव क़िस्म जो बयानु ॾिनो जॾहिं हाणे वरी इहा ॻाल्हि उथी ऐं पोइ GIT थी त बाबा उनखे गुम थिए त 2-3 साल थी विया आहिनि, वरी हाणे छो था गोड़ कयो? त मूंखे सम्झ में नथो अचे त इहे माण्हू कहिड़े माना माहौल में रहिया पिया आहिनि जो हिकिड़ी ॿारड़ी गुम थी वञे, बजाए इहो जो उन्हनि खे कुझु हेल्प कनि, इहे अहिड़े क़िस्म जा बयान था ॾियनि त बाबा हाणे छो था गोड़ कयो? छो त 3 साल गुम थी वई आहे पहिरियों, हाणे गोड़ न कयो। साईं, उन्हनि वटि जेको ॿियो को ऑप्शन न आहे न, उन्हनि वटि ॿियो को ऑप्शन आहे न। ऐं सिर्फ़ु तव्हां ॾिठो त पोइ वरी उनजी तरदीद बि कंदा आहिनि।
अहिड़े क़िस्म जी हूंदियूं आहिनि त उन जी तरदीदूं बि शुरू करे ॾींदा आहिनि। ऐं ॿियो इहो आहे त ज़ाहिर आहे पुश्तपनाही किथे न किथे इन्हनि मिनिस्टरनि जी ज़रूरु आहे। पोइ चाहे उहो फातिमा फुर्डो वारो केस पाण ॾिसूं या पिरिया वारो ॾिसूं, त किथे न किथे ज़ाहिर आहे असांजी स्टेट कमज़ोर आहे। हम्म असांजी स्टेट उहे फ़ैसिला वठे नथी। ऐं जॾहिं कमज़ोर आहे असांजी या स्टेट उहे फ़ैसिला कंहिं सियासी दबाउनि जे करे ऐं मिटनि माइटनि ऐं दोस्तनि यारनि जे करे नथी करे सघे? बिल्कुलु उहो ई उन जे करे ई त कमज़ोर थिए थी न स्टेट। त तव्हां ठीकु आहे। जॾहिं जेके आहिनि आला अमलदार वेठा आहिनि या उन्हनि जा मिटनि माइट आहिनि, त उहो पाण जेके उन्हनि जा मिट माइट हूंदा आहिनि न, हिकिड़ो भले चपड़ासी बि हुजे न, त उहो बि मिनिस्टर जो किरदारु अदा कंदो आहे आम सोसाइटी में ऐं दाबा ॾियण में ऐं करण में। त ज़ाहिर आहे असांजी जेकी स्टेट कमज़ोर थिए थी उहो इन जे ई करे थिए थी। त जेके असां वटि वेठा आहिनि मुख़्तलिफ़ सीटुनि ते, त किथे न किथे उहे उन्हनि सां जुड़ियल हुजनि था, पोइ दोस्ती यारी में हुजे या ॿिए हवाले सां हुजे, त पोइ इहो आहे त सीट बचाइण जे चकर में ऐं हुननि खे करण जे चकर में बाक़ी केतिरियूं बि तव्हां ॾिसो कई अहिड़ा पाण वटि आया आहिनि केस, ऐं उन में इहे ई साॻी शयूं थियूं आहिनि। त पोइ मिनिस्टर आहे या किथे कंहिंजो मिनिस्टर को मिट माइट आहे कंहिंजे हुनजे असर अंदाज़ अचनि था, त पोइ केस ईअं ई लुड़ी था वञनि हलिया। ठीकु आहे। आख़िरी मां सवाल पुछां थो, पोइ वरी थोरो ॿियनि मौज़ू ते ॻाल्हायूं था। तव्हां हीअ ॾाढी सुठी ॻाल्हि कई आहे, मुखियुनि वारी ॻाल्हि, ऐं मूंखे बि अहसासु थिए पियो त इहे मुखी जेके आहिनि पीपुल्स पार्टी ऐं इहे जेके हुकुमरान धुर जा माण्हू आहिनि, उन्हनि वटि बि वेठा आहिनि, उन्हनि खे मुबारकूं बि ॾियनि था ईदुनि जूं ऐं बर्थडेज़ जूं, ऐं वरी मुज़ाहिरा बि कनि था, त उते बि बीठा तकरीर था कनि। त मूंखे त सम्झ में इहो नथो अचे त इहे मुखी त वॾेरनि खां बि वधीक ख़राब था लॻनि मूंखे। नाले मात्र त उहे शहरनि में रहनि था, पढ़ियल लिखियल आहिनि, ऐं जेको आहे को ॿियो बि स्टाइल उन्हनि जो हरू भरू वॾेर को नथो लॻे, पर उन्हनि जा जेके बि आमाल आहिनि उहे त उहे ई वॾेरे वारा स्टाइल आहिनि। त बाबा छो त मां मुखी आहियां, मां जेको चाहींदुमि उहो थियणु खपे, ऐं मां हुकुमराननि सां बि सलाम दुआ कंदुमि, ऐं मां जेको आहे पंहिंजनि माण्हुनि सां बि एहतिजाज बि कंदुमि। माना हे त यज़ीद सां बि गॾु ऐं हुसैन सां बि गॾु। बिल्कुलु ईअं ई आहे। हिते नंढिड़ो ऐं मिसाल ॾींदीसांव तव्हांखे इन्हनि मुखियुनि जे हवाले सां। हिकिड़ो त होम मिनिस्टर वेठो आहे, पार्लियामेंट जा माण्हू वेठा आहिनि, चूंडियल नुमाइंदा वेठा आहिनि, ख़ैर उहे पाण बि हिकिड़ा फोकल पर्सन लॻा पिया हुआ मुखियुनि सां गॾु। हू मुखी जेको आहे आङुर खणी उन पीउ खे उन माउ खे जेको आहे उते हीसाए पियो। हिकिड़ी उहा शइ। वरी मिनिस्टर हाउस असीं जॾहिं पहुचूं था, तॾहिं जेको आहे मिनिस्टर चवे थो त बाबा ही GIT जा माण्हू आहिनि, ही ऑफिसर आहिनि, ही तव्हांखे जेको आहे सॼी जेकी ॾींदा। उन ते ईश्वर मुखी उथी बीहे थो ऐं चवे थो होम मिनिस्टर खे त न इहो सही न आहे, तव्हां असां मां 2 टे माण्हू खणो ऐं ही कयो हू कयो, GIT ॿाहिरि वेंदी, छोकिरी जे लाइ जेको आहे सो ॾाढो प्रॉब्लम थी वेंदो हुयो। त ज़ाहिर आहे असां बि उथी चयो त बाबा छोकिरी जे लाइ त प्रॉब्लम मुसलसल 3 सालनि खां थिए पियो। हाणे त जेको आहे ऐं इहो ई इन शयूं खां आहिनि, वधीक कहिड़ो प्रॉब्लम थींदो इन जो खां वीचारी वधीक 3 कहिड़ो सालनि खां गुम प्रॉब्लम आहे? थींदो। बिल्कुलु। ऐं मुसलसल हुन मुखी जेको आहे हुनजी वालदा जे कन में चवे पियो त घणनि माण्हुनि खे न वठी वञ, तुंहिंजी धीउ जेकी आहे उहा तोखे मिलंदी कान, ऐं हेतिरे रश में जेको आहे तव्हांजी ॻाल्हि कोन ॿुधी वेंदी, कई वेंदी। त सभ खां वॾो, ऐं जीअं पाण चवंदा आहियूं त वॾेरा भोतारनि सरदारनि खां माण्हू हीसजनि था ऐं डिॼनि था, प्रेशर आहे, ईअं ई सेम टू सेम मुखियुनि जी बि साॻी आहे। तव्हां यकीन कयो त हुनजी वालिद ऐं चाचो माना उन मुखियुनि जे अॻियां ईअं हो, माना जीअं सिफ़ा ज़बान ई न हुईसि ऐं ॻाल्हाए न पियो, एॾो पियो ढिॼे। त माना इन्हनि मुखियुनि जो जेको किरदारु आहे, ही असल में मुखी न मक्खी आहिनि, ऐं उहा मक्खी आहे जेकी गंद ते वेहंदी आहे। वाह त वाह, ही उहे मक्खी आहिनि। ठीकु आहे। ठीकु आहे आदि। त हाणे अॻे था वधूं, उहो इहो आहे त जेको डोमेस्टिक वायलेंस हाणे बि इहो वाक़ियो थियो आहे जेको सोबिया शाह वारो। जी पहिरियों बिल्कुलु। इहो पहिरियों जो मां तव्हांखे चवां थी, इहो ॿुधायो छा थियो आहे या छो थियो आहे। तव्हां सम्झो था त हिकिड़ा माण्हू इहे ॻाल्हियूं ॾिसनि था त असां शॉक था थी वञूं। पहिरियों चयूं त यार सिंधी समाज काॾे थो वञे, हे छा पियो थिए,
हिकिड़ी औरत जी केरु थो ईअं टंगू भञी छॾे वग़ैरह वग़ैरह। अॼु त कल्ह अची जानवरनि जी मिसालूं था ॾियनि, तो उठ जी हिकिड़ी अनफॉर्चुनेटली टंग कटी त अहिड़ो बोड़ थियो। तव्हां छा था सम्झो त इहा हिकिड़ी नई शइ आहे, या सोशल मीडिया जे करे इहे शयूं हाणे वधीक थियूं अचनि? त डोमेस्टिक वायलेंस हाणे वधियो आहे, या पहिरियों ई हूंदो रुगो सरफेस थियो आहे ऐं सोशल मीडिया जे करे इहे शयूं हाणे ॿाहिरि थियूं अचनि? दरअसल इहो पहिरीं खां ई अगरि पाण ॻाल्हि कयूं त इहो पहिरीं खां ई शयूं मौजूदु आहिनि। 90 जी दहाई हुजे या 2000 हुजे, पाण अञा ताईं बि पाण वटि सिंध में जेको आहे कारोकारी जो हिकिड़ो वॾो अंग पाण खे नज़र अचे थो औरतुनि जे हवाले सां। त इहे जेके तशदुद आहिनि औरत ते या इन क़िस्म जा, इहे पहिरीं खां ई थींदा अचनि था, पर सोशल मीडिया जे करे रिपोर्ट वधीक था थियनि। अगरि पाण सिंधी अख़बारूं खणी ॾिसूं त उन में कई अहिड़ा पाण खे 90-20 जी दहाई में नज़र ईंदा जेके केस थिया आहिनि, हाईलाइट बि थिया आहिनि, ऐं उन ते बाइकादे हिकिड़ी मुहिम बि हलियूं आहिनि। पर हाणे जेको हिकिड़ो कंहिं ॻोठ में थिए थो, कंहिं जेको आहे सो तालुके में थिए थो, डिस्ट्रिक्ट में थिए थो, इवन गलियुनि में पाड़नि में का शइ थिए थी, त हिकिड़ो मोबाइल आहे माण्हुनि वटि, उन जे थ्रू जेको आहे उहो सोशल मीडिया ते अची थो वञे। त सोशल मीडिया जे करे हाईलाइट वधीक थिए थियनि शयूं इहे। सही। त माना इहो पहिरियों ई अहिड़ो थींदो, जीअं तव्हां ज़िक्र कयो त मर्डर थी वेंदा, त रुगो हिकु चवण टंगू भॼी वेंदियूं। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई। त असांजी सोच जेकी आहे न, तव्हां ॾिसंदव त सोशल मीडिया ते अक्सर माण्हू इहे चवंदा पिया आहिनि त ही त कुझु कान्हे, इन खां पहिरीं पहिरीं शयूं थी चुकियूं आहिनि। त उन जी वजह इहा ई आहे त असांजी सोसाइटी में इहे शयूं थींदियूं रहनि थियूं, माण्हू उन्हनि खे बिल्कुलु आम वठनि था। का शइ कान्हे, अगरि औरत खे हा त पोइ असां वटि लफ़्ज़ जेको ॿियो इहो हूंदो आहे न, हा त पोइ हुन औरत में का ग़लती हूंदी, उन का अहिड़ी शइ कई हूंदी। हींअर पाण सोबिया जी अगरि ॾिसूं ॻाल्हि, सोबिया बतूल जेको कल्ह टियों ॾींहुं केसो थियो आहे, मुंहिंजी हुन सां ॻाल्हि ॿोल बि थी हुई, कल्ह मुंहिंजी अच्छा, हुन सां ॻाल्हि ॿोल थी आहे। ठीकु हाणे आहे। किसो हुनजो तव्हां मुख़्तसिर अगरि आहे टाइम त पाण कयूं हा प्लीज़। त हा, त उनजो मुख़्तसिर इहो आहे त हू जेकी आहे पंहिंजी माउ पीउ जो उन्हनि जो तलाक थियल हो, अलेदगी थियल हुई, माउ सां गॾु रहे थी। हुनजी पहिरीं जेकी शादी कई वई, ऐं इन में बि ॾिसो न तज़ाद अचे थो, पुलिस छा थी चवे, वरी छोकिरी छा थी चवे। हुन में जेकी हुनजी पहिरीं शादी जो ज़िक्र आहे, जेको चऊं पिया तलाक थी वई, तलाक थी वई, उहो तलाक हुनजी न थी हुई, हुनजी शादी थी हुई पहिरीं, महीने खां पोइ हुनजो घर वारो गुज़ारे वियो, अच्छा। ऐं हू पुलिस मुक़ाबले में मारियो। ओड़े पर। ठीकु आहे। हम्म, ऐं पहिरियों महीनो उन खां पोइ हू जेको आहे, हुन चयो त बाबा आउं शादी न कंदसि, हाणे आउं वेठी आहियां। ते तव्हांखे ख़बर आहे असांजो समाज वरी प्रेशर विझे थो हुन औरत ते। हम्म, ऐं पोइ हुनजी जेकी ॿी सेकेंड हींअर शादी थी हुई, 8 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे, उहा हुनजी शादी जेकी आहे उहा मामे जे पुट सां थी। जेको छोकिरो आहे उहो कराची में हिकिड़ी कंपनी में कमु करे थो, ऐं ही पाण बि 8 महीना उते रही वई हुई कराची में। पर हिन जो इहो चवणु आहे त हू शक कंदो, त मूं चयो अदी को ॿाहिरि वेंदी ऐं छा चई, न दी असीं त सही आहियूं, ॿाहिरि वग़ैरह त कोन थी था वञूं, पर इहो आहे जो मुंहिंजो घर वारो जेको हो न, हूअं ठीकु ठाक हो बिल्कुलु, पर हू औरतुनि ते बि शक कंदो हो, त माना मूंसां न ॻाल्हाए। ऐं इन हवाले सां उन खां पोइ हुन कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि, हुन चयो त भई आउं नथी रहणु चाहियां, आउं जेको आहे सो डिवोर्स वठणु चाहियां थी। हुन ठीकु आहे। जॾहिं इहो थियो तलाक हो, वठणु चाहे थी। जी, ऐं उन खां पोइ हू जेको आहे हिन केस जेको आहे दायर कयो पंहिंजी हुन मुदियत में, ऐं हुन जेको आहे उहो पेशी हुई। हाणे जे ॾींहुं हिन जो इहो थिए थो, जेको हिन ते हमिलो थिए थो, उहो ॿिए ॾींहुं हुनजी पेशी हुजे, ऐं हुन घर में मां भाउ हिकिड़ो 5 साल जो जेको आहे पुटु अथसि, उहो आहे। त उहे दाख़िल थिया, उहो सिर्फ़ु गैरत ऐं हुन जे करे, तंहिंमें हुनजो घर वारो शामिल न हो, बकौल सोबिया जे, त मुंहिंजे अच्छा। घर वारे मूंसां, मुंहिंजी माना ही सॼी एॾी हालत थी वई हली, सभु कुझु थी वियो, मुंहिंजे घर वारे मूंसां राब्तो न कयो। अगरि मुंहिंजो घर वारो मूंसां राब्तो करे या मूंखे सहारो ॾिए हा, त मैं बि आउं सोचां हा त आउं हिन खे केस खे वापसि वठां तलाक वारे, ठीकु पर आहे। हुन पर मूंसां हिन राब्तो जेको न बि कयो। तशदुद आहे उन में उन मुड़ुस जो को हथु कोन्हे? न, बकौल सोबिया जी, ठीकु आहे। हू पाण थी चवे त मुंहिंजे मुड़ुस जो हिन में हथु न आहे, मुंहिंजो चाचो, मुंहिंजो पीउ, मुंहिंजो सौटु, उहो हो, ऐं हू
गैरत ताईं उन ई सैयद ज़ात ताईं उन जे करे त राति जो तक़रीबन 1 बजे चए थी त इहो सॼियूं शयूं थियूं आहिनि। 6 बजे ताईं चए थी 7 बजे 8 बजे ताईं हुनजो ब्लड हलियो पिए ओह माय ऐं गॉड! हुनखे सिर्फ़ु इन जे करे रोकियो वियो त तूं जेको आहीं असांखे हाणे हेठि करे तूं सुभाणे अदालत वेंदीअ, असांखे जेको आहे सो हिते असांजा पटका लाहींदे अहिड़े क़िस्म जो जीअं थींदो आहे असांजो सिंधियुनि गैरत, वटि, गैरत जो इश्यू। नकली सो इहो सॼो इश्यू हो ठीकु आहे। उते। उन खां पोइ जेको आहे कल्ह जॾहिं मूं सही आहे सॼी ऐं पुलिस वारनि जो इहो चवणु हो त अॻ ई तलाक याफ़्ता हुई। त केतिरो फ़र्क़ु अचे थो स्टेटमेंट में। त औरत छा थी चवे ऐं मर्द छा ऐं पुलिस माना असांजी लॻे छा थी ईअं पियो चवे। जो पुलिस त हुन सां विक्टिम जेकी आहे पाण सोभिया हुन सां ॻाल्हायो ई कोन्हे। बिल्कुलु ईअं ई लॻे थो। ऐं जेको आहे हिकिड़ी त FIR जेकी दर्ज थी आहे उहो ॾाढी कमज़ोर आहे। ऐं अच्छा, अॻिते हली करे तव्हांखे ख़बर आहे त हुनमें जेको कमज़ोर आहे सो कीअं? कमज़ोरी आहे त जीअं अटेम्प्ट टू मर्डर थिए थो या मर्डर जी कोशिशि कई वञे थी या ॿिए कहिड़ा अहिड़ा जीअं जेके आम सां हुनमें जेके आहिनि न उहे शिक लॻाया विया आहिनि त अच्छा, तशदुद हल्को सो कयो वियो आहे। अटेम्प्ट टू ठीकु आहे। मर्डर जो न आहे। अच्छा, पर हाणे उनखे अदालत जे थ्रू उन जी शइ विझी त सघनि था न अगरि वकील चाहे त। वकील चाहे या इहो आहे त स्टेट पारां जेको आहे उहो FIR कई वञे। त मूंखे हिकिड़ी पहिरियों बि हिकिड़ो जेको हैदराबाद में बि हिकिड़ो वाक़ियो थियो, हिकिड़ी छोकिरी खे हुन मुड़ुस मारे छॾियो। अलाए उहो केसि ताईं पुॻो आहे। त लॻे ईअं थो त इन ॻाल्हि में हिकिड़ी त सिविल सोसाइटी खे करणु खपे ऐं मां तव्हांजो इन ते राय मालूम थो करणु चाहियां त जॾहिं बि औरतनि जे तशदुद जी ॻाल्हि अचे ऐं औरत ख़ासि तौर ते औरत जी मर्डर जी, त उन में ऑटोमेटिकली स्टेट खे इन्वॉल्व थियणु खपे उन जी मुद्दियत में शयूं थियनि ताकी ॻाल्हि ठाठ ऐं ज़ोर ज़बरदस्तीअ ते ॻाल्हि न पुॼे। जी बिल्कुलु थियणु खपनि छो जो अगरि जीअं हाणे मिसाल तौरु छोकिरीअ जे पंहिंजे बिहाफ ते हींअर FIR आहे, अॻिते हली हुन ते कुझु दॿाव अचनि था, कहिड़ी शयूं प्रेशर थियनि ईंदुसि। थियूं, प्रेशर ईंदो ऐं हींअर बि अचे पियो। हम्म हू इहो ई बार बार करे वेठी त मूंखे पंहिंजी बि सिक्योरिटी खपे, मूंखे मुंहिंजे ॿार जी मुंहिंजी माउ जी बि सिक्योरिटी खपे। हम्म ऐं उहो इहा आहे उहो हिकिड़ो इल्ज़ाम त इहो बि हू लॻाए थी त मुंहिंजे पुटु मुंहिंजे पीउ जेको आहे मुंहिंजी हिकिड़ी भेण खे विकिरो बि कयो आहे 5 लख रुपए में। ओह माय इहो गॉड! सोबिया बतूल जे मुताबिक़। पोइ उते त गैरत न ज़ाहिर आहे आहे। जॾहिं हा जॾहिं स्टेट पाण मुरादो वठे थी स्टैंड वठे थी ऐं पंहिंजी मदियत में हुनजो केस दाख़िल थिए थो त घटि में घटि उहो अॻिते हलंदो त सही। खणी कुझु वक़्तु ज़रूरु लॻंदो पर हुनजो रिज़ल्ट जेको आहे उहो हिकिड़ो मनफ़ी न ईंदो पर मस्बत ज़रूरु ईंदो। ठीकु आहे। ठीकु आहे आदि, थैंक यू वेरी मच फॉर योर टाइम। वरी बि जॾहिं वरी तव्हांखे कॾहिं तकलीफ़ ॾींदासीं त वरी कुझु ॿियनि मौज़ूअनि ते कनि त थैंक यू वेरी मच।